जुडो जे सहाफ़ी आबद अंसारी ते एनसी दाख़िल थियण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाज। आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जी घुर। जुडो जे सहाफ़ी आबद अंसारी जे मुखालिफ़नि पारां जुडो थाणे ते पूरी एनसी दाख़िल करण ख़िलाफ़ जुडो जे सहाफ़ियुनि ऐं इल्मी अदबी ज़ुरियुनि एडवोकेट मुमताज़ खोसो, नामियारो शाइर अयूब खोसो, इसाक सागर भट्टी, मुहब पील, नियाज़ खोसो ऐं ॿियनि मीडिया सेंटर जुडो ते एहतजाज कंदे चयो त सहाफ़ियुनि खे कूड़नि केसनि ज़रिए दॿाइण जी कोशिशि कई पई वञे। हिननि एसएसपी मीरपुर ख़ासि खां अपील कंदे चयो त मामले जी जांच कराए सहाफ़ी आबद अंसारी ऐं सज़वाल जे ख़िलाफ़ दाख़िल थियल कूड़ी ऐं बेबुनियाद एनसी फौरी तौरु ख़तमु करे सहाफ़ियुनि सां इंसाफ़ कयो वञे।